मीरपुर ख़ास में बासर पारां नारी खे नशो ॾेई मुबैना ज़्यादती जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि मलकानी पाड़े वासण नारी फरज़ाना सोलंगी खे अगवा करण बाद ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर नारी इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार हनीफ़ अगवा करण बाद नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणायो। हुन ॿुधायो त जवाबदार हफ़्तो अॻु अगवा करण बाद नशेआवर टिकियूं खाराए लॼालुठ कई। संदसि चवणु हो त लॼालुठ बाद जवाबदार बेहोशी वारी हालत में घर ॿाहिरां फिटो करे वियो। हुन वधीक ॿुधायो त जवाबदार सिटी थाणे जे SHO जो भाणेजो आहे। पुलिस केस दाख़िल न पई करे। नारी मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में DIG ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। फुल वेझो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में नौजवान फौत थी वियो। ॻोठ साहब वगण भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार आरिफ वगण फौत थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जो लाश नौशोरो फिरोज़ अस्पताल पहुचायो, जिथां पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ड्राइवर साजन परियो खे गिरफ़्तार करे ट्रैक्टर ट्राली खे हिरासत में वठी थाणे ते बीहारे छॾियो आहे। ॿिए पासे मीरपुर साकरो वेझो शागिर्द ट्रैक्टर हेठां अची फौत थी वियो। मलकान स्टॉप ते ॻोठ अहमद सैतो में शागिर्द ज़ुबैर सैतो ट्रैक्टर हेठां अची फौत थी वियो। शागिर्द ज़ुबैर जे हादसे ते ॻोठ में कोहराम मची वियो। शागिर्द ज़ुबैर गुज़िरियल ॾींहुं सकाफ़ती ॾिहाड़े ते सकाफ़ती रंगनि में पिणु शरीक थियो हो। कराची जे इलाइक़े में CTD इन्वेस्टिगेशन सचल वारे इलाइक़े में कार्रवाई करे 5 कार लिफ्टर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हिकु फुर थियल कार हथ करे वरिती। CTD इंचार्ज जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में जावेद अली, कुर्बान अली, ख़ादिम, ज़ीशान ऐं असलम शामिल आहिनि। CTD इंचार्ज मूजिबि जवाबदारनि एतराफ़ कयो आहे त उहे 16 सालनि खां गाॾियूं चोरी कंदा आहिनि। CTD इंचार्ज जो चवणु आहे त जवाबदार कराची, हैदराबाद ऐं सखर मां गाॾियूं चोरी करे बलोचिस्तान में विकिरो कंदा हुआ। CTD इंचार्ज जो चवणु आहे त जवाबदार नंढी गाॾी 1 खां 1.5 लख ऐं वॾी गाॾी 3 खां 4 लखनि में विकिरो कंदा हुआ। संदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई पई वञे। सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरियुनि खे बाज़ियाब न कराइण ते जांच ऑफिसर ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे केस शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी हैदर अली केस जी ॿुधणी दौरान संदसि घरवारी रड़ियूं कंदे चयो त काफ़ी अरसे खां अदालतुनि में अची रहिया आहियूं, कुझु त थियणु खपे। अदालत जांच ऑफिसर जे पेश न थियण ते खेसि शोकाज़ नोटिस जारी कंदे SSP ॾखण खे फौरी तौर तलब करे वरितो। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो औरत खां मुख़ातिब थींदे चयो त असां SSP खे घुरायो आहे, हाणे सख़्त कार्रवाई कई वेंदी। ॿुधणी दौरान अदालत ॿियनि शहरियुनि जी बाज़ियाबी लाइ बि कार्रवायूं तेज़ करण जो हुकुम ॾींदे GIT ऐं सूबाई टास्क फोर्स जा इजलास जारी रखण जी बि हिदायत कई। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी अदालत में रिपोर्ट पेश कंदे चयो त गुम थियल शहरी वफ़ाक़ी हुकूमत जे मातहत कंहिं बि इदारे जी हिरासत में आहिनि, जॾहिं त गुम ॼाणायल मोहम्मद वकास पाण मुरादो अदालत पहुची वियो ऐं पुलिस गुम थियल शहरी कामरान जी गिरफ़्तारी बि ज़ाहिर कंदे रिपोर्ट जमा कराई, जंहिं बाद अदालत कामरान ऐं मोहम्मद वकास जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। अॻूणी सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला धारेजो चयो आहे त PP जे मंशूर तहत पंहिंजे हुकूमती दौर में हज़ारे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं ऐं तरक़ियाती कम कराया। घोटकी में रहमवाली में सूमरा बिरादरी जे चङनि मुड़सनि अब्दुल रशीद सुमरो ऐं अनवर अंजुम पारां ॾिनल आॾियाणी वारी तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला धारेजो चयो त असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। तव्हां म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन जी 6 महीननि जी कारकर्दगी मां अंदाज़ो लॻाए सघो था। उन मौक़े ते रहमवाली जी सूमरा बिरादरीअ पारां जाम इकरामुल्ला धारेजो जी हिमायत जो ऐलान बि कयो वियो। होॾां ॿिए पासे जाम इकरामुल्ला धारेजो जाम आसिफ रज़ाक धारेजो ऐं महराज कैसरो सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कई। महराज कैसरो बिरादरी समेत जाम इकरामुल्ला धारेजो जी हिमायत जो ऐलान कयो। फरीदाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अणॼातल फोरू वापारियुनि खां लखे रुपया फुर करे फरार थी विया। हथियारबंद मुख्य चौक सिटी गेट वटि 3 वापारियुनि सिकंदर ख़ासखेली, वापारी बरकत डेरो ऐं वापारी अहमद चांडियो खां 10 लख रुपया फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया। पुर वाक़े ख़िलाफ़ दुकानदार एसोसिएशन जे सदर शफ़ीक चन्ना, महबूब ब्रोही, शहरी इतिहाद जे सदर अब्दुल कादिर बुगियो ऐं ज़मीर ख़ासखेली जी अॻवानी में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस ख़िलाफ़ सिटी गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहि ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वापारियुनि मीडिया आॾो ॿुधाईंदे चयो त फरीदाबाद ऐं भरपासे में बदअमनी वधी आहे। हथियार बंद विच शहर में वापारियुनि खां लखे रुपया फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया, पर पुलिस न पहुती। उन्हनि चयो त शहर जा माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि। पुलिस ॾोहारियुनि आॾो बेवस बणियल आहे। उन्हनि IG सिंध ऐं SSP दादू खां घुर कई त शहर में अमन क़ाइमु करायो वञे।
नसीराबाद में 5 सुञातल क़ौम परस्त अॻवाननि ऐं 3 अणसुञातल जवाबदारनि समेत 8 ॼणनि ते हंगामो करे रोड ब्लॉक करण जो केस दाख़िल कयो वियो। थाणे ते एएसआई लियाकत अली शेख जी फरियाद ते 5 सुञातल क़ौम परस्त अॻवाननि ऐं 3 अणसुञातल जवाबदारनि समेत 8 ॼणनि ते हंगामो करे रोड ब्लॉक करण जो केस दाख़िल कयो वियो। एफआईआर में फरियादी मौक़िफ़ ॼाणायो त असां सरकारी पुलिस मोबाइल में गश्त करे रहिया हुआसीं त क़ौम परस्त अॻवान ज़याबुद्दीन मुग़ैरी, सिंध सूफ़ी संगत जो सूफ़ी अब्दुल गफ़ार ऐं ॿिया हंगामो करे रोड ब्लॉक करे हुकूमत ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं करे रहिया हुआ। मौज दड़े ते गुज़िरियल ॾींहुं सक़ाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते रियासत ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ नारेबाज़ी करण जे इल्ज़ाम में डोकरी ऐं बाकराणी तालके जे 60 कारकुननि ख़िलाफ़ एयरपोर्ट थाणे ते सरकार तरफ़ां बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में अणसुञातल 42 मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि खे नामज़द कयो वियो आहे, जिन में सोहेल मीराणी, कामरान बासित, जमील शेख, मुख्तियार थईम, अली रज़ा मंगी, शकील कड़ियो, कामरान सोलंगी, दो देशी ऐं ॿिया शामिल आहिनि। एयरपोर्ट पुलिस रियासत ख़िलाफ़ चिड़ ॾियारण जहिड़ा नारा हणी रियासत ख़िलाफ़ बग़ावत जे इल्ज़ाम में डोकरी शहर समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं कयूं पर का बि गिरफ़्तारी न थी सघी। एसएचओ एयरपोर्ट जो चवणु आहे त सक़ाफ़ती ॾींहं ते रियासत ख़िलाफ़ चिड़ ॾियारण जहिड़ा नारा हणण जूं वीडियोज़ वायरल थियण ते एसएसपी लाड़काणे नोटिस वरितो हो ऐं केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। नाज़िन सॼी सिंधिया लाड़काणे में भी सक़ाफ़ती रंगनि में रंगजी वियो। आवाज़ टीवी पारां ऐलानियल सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंधी मीडिया ऐं प्रेस क्लब तरफ़ां मुख्य तक़रीब जिनाबाग चौक ते कोठाई वई, जंहिंमें नाले वारनि फ़नकारनि सिंधी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। तफ़सील रशीद समू जी रिपोर्ट में। लखी ग़ुलाम शाह वेझो घरू अणबणत तां हिकु शख़्स आपघात करे छॾियो। ॻोठ मॾ खोसो में घरू अणबणत तां 2 ॿारनि जे पीउ 25 सालनि जे राहब खोसो पाण मथां बंदूक जा फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। लखी जहान ख़ान पुलिस पहुची वाक़े वारे हंधि लाश खणाए अस्पताल पहुचायो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। तंगवाणी में तपेदार ते क़त्ल जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। तपेदार अली ख़ान चौलियाणी ते क़त्ल जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो। उन मौक़े ते अली खोसो, अदब हुसैन, मंसूर, राशिद मलिक ऐं ॿियनि चयो त ॾही ऐं चौलियाणी खूनी तकरार सां वास्तो न हुजण बावजूदि करमपुर पुलिस शहरी ऐं तपेदार अली ख़ान चौलियाणी ख़िलाफ़ 4 ॼणनि जे क़त्ल जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। दाख़िल कयल कूड़े केस जी मज़म्मत कयूं था। हुननि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणे ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त दाख़िल कयल क़त्ल केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। मनहड़ो में मोरो जे रहवासियुनि ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मोरो तालके जे ॻोठ ग़ुलाम हुसैन साबिक़ी जे रहवासी लियाकत अली साबिक़ी, मोहम्मद अकरम, नाज़ परे अरबेला ऐं ॿियनि एहतजाज कयो। हुननि दाहियो त देह दम्बेर जो पैदार फराड करे कूड़ा काग़ज़ ठाराए 24 एकड़ ज़रई ज़मीन बासर फ़हद जतोई जे नाले करे ज़ुल्म कयो आहे। हुननि आईजी सिंध ऐं डीआईजी शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि खां घुर कई त ग़ैर क़ानूनी कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ कयो वञे। मीरपुर माथिले में समय ॻोठनि खे घोटकी सां ॻंढींदड़ डिंगड़ो वाह जे पुल 2 हफ़्तनि खां किरियल हुजण सबबु रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। डिंगड़ो वाह जी पुल किरियल हुजण करे 1 लख खां वधीक आबादी मुतासिर थी रही आहे ऐं मासूम शागिर्द स्कूल वञण खां बि क़ासिर आहिनि। किरियल पुल खे 2 हफ़्ता गुज़री वञण बावजूदि आपाशी खाते को बि जोगापाव नाहिनि वरिता। पुल किरियल हुअण सबबु मूमल जी माणी, ग़ुलाम मोहम्मद महर, शुगर मिल, अली महर, वलू महर ऐं पन्हू वसीर समेत ॿियनि सभई ॻोठनि जी आबादी मुतासिर थी रही आहे। किरियल पुल सबबु भरपासे जे ॻोठनि जा ॿार स्कूल वञण खां क़ासिर आहिनि ऐं वालिदैन ॿारनि खे कुल्हनि ते खणी वाह मां गुज़रण ते मजबूर बणियल आहिनि। महर शुगर मिल इंतज़ामिया बि तहरुक न वरितो आहे। ज़रीन मौजिब डीसी पारां पुल नए सिर तामीर करण लाइ स्कीम खे MNR में शामिल कयो वियो आहे, पर सूबाई अख़्तियारनि जे लापरवाही सबबु फंड जारी नाहे थी सघियो।